तारीख़ जो इल्मु इंतिहाई अणधुरियो ऐं इंतिहाई ज़िम्मेदारी वारो कमु आहे। अकेडमिक हवालनि सां तारीख़ कंहिं बि ख़ासि जाग्राफिकल इलाइक़े मख़सूस कंहिं क़ौमियत कंहिं ग्रुप जे गुज़ारियल जेको पोयों उनजो वक़्तु आहे, उनजूं कारगुज़ारियूं, उन इलाइक़े जे बारे में उनजी ॾाके बॾाके ट्रांज़िशन, उतां जी सकाफ़त, तहज़ीब, रूनुमा थींदड़ मुख़्तलिफ़ वाक़िया, तहज़ीबुनि जा टकराव, मज़हबनि जूं तारीख़ूं, मज़हबनि जा किसा कहाणियूं, मतिलबु हिकिड़ो गॾियल सॼियल उनखे अगरि असां हिकिड़े हुन कंहिं जामे टर्म में चऊं त मुख़्तलिफ़ वाक़ियनि, गुज़िरियल वाक़ियनि जे सीक्वेंस खे या उन जे कंहिं जामे इल्म खे तारीख़ जे नाले सां सॾियो वञे थो। अकेडमिक त उनजी तशरीह जे लाइ त वरी थोरो उनखे कॉम्पिटेंट फ्रेमवर्क में मतिलबु असांखे करिणो पवंदो आहे। उहा बि अॻिते हली असां उनखे उन पॉइंट ऑफ व्यू सां बि सम्झण जी कोशिशि कंदासीं। पर हिते असां हिकिड़ी सच हिकिड़ी जनरल तशरीह जेका आहे तारीख़ जी उन हवाले सां थोरो इन जी तमीद ॿुधींदासीं। असल में मुंहिंजो मतिलबु मक़सदु इहो आहे त हिन वीडियो जो या हिन तमीद जो मक़सदु इहो आहे त असां सिंध जी तारीख़ ते जेको बि मौजूदु कमु आहे उनजो जाइज़ो वठूं त उहो कहिड़ो कहिड़ो कंहिं कंहिं कयो आहे, कहिड़े दौरनि में थियो आहे, ऐं उन में छा बयानु थियल आहे, कहिड़ियूं शयूं छपियल आहिनि या कुझु अणछपियूं शयूं जेके मुमकिन आहे किथे मौजूदु हुजनि, असां उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। ऐं जेको मौजूदु मवादु आहे उन जी छंड छाण कंदासीं त साइंसी हवालनि सां, रेशनली मतिलबु अक़ली हवालनि सां उहो किथे बीहे थो, मतिलबु उन जी अकेडमिक हैसियत छा थी जुड़े, जेको हेसि ताईं असां वटि लिखियो वियो आहे। मौजूदु जेके तारीख़ूं आहिनि, तारीख़नि जा जेके मुख़्तलिफ़ माख़ज़ आहिनि, उते बयानु थियल जेका तारीख़ आहे उहा केतिरे क़दुरु वैलिड आहे, मतिलबु उनखे तारीख़ जे इल्मु मूजिबि कहिड़ी कैटेगरी में कहिड़े हुन में बीहारे सघूं था असां, त उनजी हैसियत कहिड़ी आहे उनखे जाचींदासीं। ऐं पिणु ख़ासि करे मख़सूस असां जॾहिं सिंध जे उनजी ॻाल्हि था करियूं फ्रेमवर्क जी, जाग्राफी जी, त पोइ उते वरी असांखे इहो ॾिसणो पवंदो त सिंध जी तारीख़ कॾहिं खां लिखत जे फार्म में मौजूदु आहे, पोइ उन जा असांजा हितां जा लोकल माख़ज़ कहिड़ा आहिनि ऐं ॿाहिरियां माख़ज़ कहिड़ा आहिनि, मतिलबु जेके ॿाहिरियां जीअं हमलावर कोई या सियाहत जी सूरत में जेके माण्हू आया, मुबसर आया, मुख़्तलिफ़ जंगी मक़सदनि सां जेके माण्हू हिते आया, उन्हनि हिन ख़िते जे बारे में छा लिखियो आहे, उनखे कीअं पोर्ट्रे कयो आहे, उनजो बि जाइज़ो वठंदासीं। कुझु ओरल शयूं जेके फोक उनजी सूरत में असां वटि मौजूदु रहियूं आहिनि उन्हनि जी छंड छाण कबी। ऐं पुण जेके गेप्स, मतिलबु असां हींअर जनरली त उन ते फ़िलहालु कोन पिया ॻाल्हायूं, पर काफ़ी मतिलबु गेप सिंध जी तारीख़ में हिकिड़ा वॾा वॾा छाल आहिनि जंहिंमें तारीख़ जा गुम आहे, बिल्कुलु ई उनजी का बि लिखत असांखे कान थी मिले। उन खां अलावा आर्काइव्स जेके आहिनि, जेके पुराणा आसार आहिनि, उन्हनि जी छा पोज़ीशन आहे, उहे असांखे पंहिंजे दौर या पंहिंजे वक़्त जे बारे में केतिरो ॿुधाए सघिया आहिनि, असां उन्हनि खे केतिरो एक्सप्लोर करे सघिया आहियूं, इहो पिणु असांजे बहस जो मौज़ू रहंदो। सो हीअ हिकिड़ी तमीदी वीडियो आहे ऐं हिते इन खे अव्हां वधि खां वधि जाचींदव ऐं उन ते कमेंट कंदव त पोइ नेक्स्ट वीडियो ठाहिण में मूंखे इलाही मदद मिलंदी। ऐं पिणु अव्हांजा ख़्याल या इन जे बारे में के सलाह मशवरा जेके अव्हांजा हूंदा उन्हनि खे पाण शामिलु रखंदासीं उन्हनि में वीडियोज़ में। ऐं आउं कोशिशि कंदुसि त सिंध जी तारीख़ जे बारे में जेके असांजा सिंध जा पढ़िया लिखिया ज़हन आहिनि, जेके ॾाहा दानिश्वर आहिनि, यूनिवर्सिटीज़ अकेडमिक्स जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे बि इंटरव्यूज़ जी सूरत में पाण वठूं ऐं जेके मौजूदु तारीख़ूं आहिनि या जेके गुम थियल असांजा जेके तारीख़ जा हिसा आहिनि उन्हनि ते उन्हनि जो अकेडमिक पॉइंट ऑफ व्यू बि असां उन्हनि खां वठूं। सो हीअ हिकिड़ी तमीदी वीडियो आहे उन सॼे ख़्याल जे बारे में जेको आउं चाहियां थो त अॻिते असां उनखे
बाक़ाइदे तरतीबवार सूरत में वठूं। सो हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त अव्हांखे शामिल हाल कजे, जेके व्यूअर्स आहिनि असांजा, त वधि खां वधि हिनखे अव्हां पंहिंजे हुन ते शेयर करे दोस्तनि ताईं पहुचायो ऐं पंहिंजा राया ज़रूरु कमेंट्स जी सूरत में छॾियो, त जीअं नेक्स्ट वीडियो में असां सभई गॾिजी छॾिजी इन सॼे बहस खे कंहिं सुठे नमूने सां सुठे दग लाहे सघूं। तव्हां समूरनि जी महिरबानी।